छा हालचाल सभिनि जो। अॼु चालीहे साहिब जो 50 ॾींहुं आहे। अॼु जो ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगी जो ॾाढो ख़ासि ॾींहुं आहे। उहो शो तव्हां ब्लॉग जे एंड में सम्झी वेंदो। सुबुह जो सनानु पाणी करे तयार थी नाश्ते में 40 तां आयल कोकी ऐं फ्रूट खाई मां निकतुसि मुंहिंजे कम जी हिकु मीटिंग जे लाइ। उतां अची मंझंदि जी रोटीअ में फल फ्रूट खाई पोइ शाम जो तयार थियुसि झूलण जे मंदर लाइ। झूलण जे महर मया सां तुंहिंजा बेड़ा पार थींदा, लालण जे महर मया सां तुंहिंजा बेड़ा पार थींदा, तुंहिंजा बेड़ा पार थींदा, मुंहिंजा बेड़ा पार थींदा, झूलण जे महर मया सां तुंहिंजा बेड़ा पार थींदा। थोरा ॾींहं अॻु मूंखे इंस्टाग्राम ते लता शर्मा जी जो डीएम आयो हुयो। लता शर्मा जी पाण हिकु सिंधी आहे ऐं उहा एबीपी न्यूज़ चैनल में एज अ जर्नलिस्ट आहे। मां हुननि खे ॻाल्हाइण में चयो कि अगरि तव्हां चालीहे साहिब ते कुझु आर्टिकल लिखी सघो त तव्हांजी महिरबानी। त हुननि चयो कि मां इंटरव्यू लाइ बि ट्राई कंदमि ऐं लाल साईं जी महिर सां अॼु मुंहिंजो ऐं लाल साईं जे शेवादारनि जो हिकु इंटरव्यू रिकॉर्ड थियो आहे, जेको एबीपी न्यूज़ चैनल जे यूट्यूब चैनल ते तमामु जल्द अचण वारो आहे। पोइ हुननि सां लाल साईं जी जोति जा दर्शन करे अखो पाए लाल साईं जो प्रसाद खाधो। सभिनी खे हिकु निमाणी वेनती, कमेंट में जय झूलेलाल पक लिखंदा। लालण जे महर मया सां तुंहिंजा बेड़ा पार थींदा।